असांखे त ॾाढी ख़ुशी थी आहे जो ही देर सां हिननि फ़ैसिलो कयो पर दुरुस्त कयो। असल में पूरे कोस्तान जी ओवरऑल इहा ई हालत लॻी पई जेका ही ॻोठ वारा पंहिंजो इज़हार ॾुख जो कनि था। हीअ असांजा माइटाणा माण्हू आहिनि, जीअं ख़ासि केली आहिनि या शोरा आहिनि या पालारी आहिनि, सभु राज्य जा माण्हू आहिनि, मोहबतूं आहिनि। शुरूअ खां वठी असां इहा अहसासे महिरूमी जी ॾिठी पिए, पर जेसि ताईं बंदो रहंदो न तेसि ताईं ख़ालिक बि कोन ॾींदो जे ख़लकियो दुनिया कंदड़। हाणे हिननि हुननि खां अलहदगी इख़्तियार कई ऐं मायूसीअ मां को हिननि खे इहो कोन्हे त को शौक़िया तौर ते हिननि ऐलान कयो हुननि खां अलहदगी इख़्तियार कई। जॾहिं हिननि सां वेधन थियो, ही हिते शुरूअ खां वठी तारीख़ खां वठी अबे ॾाॾे खां हिते रहिया, हिते पैदा थिया, का बि सहूलियत जेका रैयत जे हाकिम जी ज़िमेदारी उहा हुननि कोन ॾिनी वई। त पोइ इंसान ज़ाहिर हिननि जा बच्चा आहिनि, हिकिड़ो त इस्पतालूं हितां खां परे, रोड ख़तरनाक, वरी पाणीअ जो पाणी त इंसान जे जिया पे लाइ अहम। जेकॾहिं पाणी न आहे त पोइ माण्हू हिते कीअं, माल वारा माण्हू हिननि जो गुज़र सफ़र, माल त कंहिं 2 ॿकरियूं, कंहिं वटि हिकिड़ी रिढ, कंहिं वटि का ॻह, या पंहिंजे पाणीअ खां सवाइ त इंसानु रही नथो सघे। इन जे करे हिननि जूं मजबूरियूं इहे त ज़ाहिरी जेके सहूलियतूं उहे हे ॻाल्हि था कनि। इन खां अलावा हिते जेके हिन ॾूरांए इलाइक़े जे अंदरि रहनि था, हिननि जी मालिकी लाज़मी करणी हुई, पर उहो हू जेके साहिब इक़्तिदार हुआ जिन न कयो, उन्हनि खां अलाह बि पुछंदो ऐं मुआशिरे जे अंदरि इहे चीज़ूं ज़ाहिर थियनि पियूं, आस्ते आस्ते नुज़ूल थिए पियो। त असां हिननि सां अॻे बि गॾु हुआसीं, दिली तौर ते असांजी मोहबत हुई, हाणे बि गॾु आहियूं। जेको असां खां असांजा इहे संगत, असांजा वॾा दोस्त महिरबानी वेठा आहिनि, जेको बि असांखां थींदो असीं इंशाअल्लाह हर हाल में सां गॾु आहियूं।